टंडुजाम मां इरफान अली खुशकी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडुजाम में ज़रई इंजीनियरिंग स्टूडेंट्स ॻाल्हि खे ख़िताब कंदे माहिरनि चयो आहे त ज़रई इंजीनियरिंग शोबे जो फूड सिक्योरिटी मौसमी तब्दीलियुनि ड्रोन ऐं सोलर टेक्नोलॉजी में घरू अमल दख़ल आहे। नौजवाननि खे पंहिंजे बहितर मुस्तक़बिल लाइ ज़रई इंजीनियरिंग जी चूंड करणु घुरिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार माहिर सिंध ज़रई यूनिवर्सिटी जे फैकल्टी ऑफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग जी मेज़बानी हेठि ऐं स्टूडेंट्स टीचर एंगेजमेंट प्रोग्राम स्टेप जे गॾियल सहकार सां इंजीनियर स्टूडेंट्स गाला जे मौक़े ते कोठायल तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। स्टूडेंट्स गाला दौरान फाइनल ईयर जे शागिर्दनि पारां तैयार कयल जदीद मॉडल्स जी नुमाइश, क्विज़ मुक़ाबला, पोस्टर मुक़ाबला ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तक़रीरी मुक़ाबला मुनक़द कया विया। नुमाइश जो इब्तिदा वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मरी ऐं पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जे अॻूणे चेयरमैन ऐं FEO जे कंसल्टेंट डॉक्टर यूसुफ ज़फ़र, डीन डॉक्टर अल्ताफ़ सियाल सां गॾिजी कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मरी चयो त ज़राअत हाणे को रिवायती शोबो न रहियो आहे, पर इहो जदीद नवनि तजुर्बनि, इजादुनि ऐं जदीद टेक्नोलॉजी सां सलहाड़जी चुको आहे, जंहिं में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, स्मार्ट टेक्नोलॉजी ऐं ज़रई मशीनरी जो बि वॾो किरदारु आहे।